नौशरो फिरोज़ मामा के ख़बर ॾींदा आलम ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज़ जे शहर ने मोटरसाइकिल जे चोर मुज़म्मिल पवर के फिरल मोटरसाइकिल समेत पकड़े वरितो पुलिस हवाले कियो वियो। उन जे ग्रुप कुछ ॾींहं अॻु शहरुनि खे अखियुनि में मिर्च विझी गाॾी CG70 काहे फरार थी विया ऐं फोरू उन गाॾीअ खे खान रिमझिम होटल वटि विकिरो करण आयो जेको पकड़िजी पियो। ज़रियनि खां मालूम थियो आहे त फोरू ऐं संदसि साथी नौशरो फिरोज़ महरान कॉलोनीअ जा रिहायशी आहिनि। पकड़ियल चोर मुज़म्मिल पवर ॿुधायो त मूंसां ग्रुप में नदीम चांडियो, मुलादात चांडियो ऐं कुर्बान चांडियो वारा गॾु आहिनि। हुन वधीक ॿुधायो त असांजो वॾो गिरोह आहे। हिते नौशरो फिरोज़ में लारकानो, नवाबशाह, शिकारपुर ॿियनि शहरनि जा ॾोहारी ईंदा आहिनि। असां उन्हनि जा सहूलतकार आहियूं, हू असांजा साथारी आहिनि। अलाई चोर पकड़ियो असां मोटरसाइकिल उस्ता गुलाम जो जुल्फकार उमरानी गाड़ी हो खसे 2 हफ़्ता 3 हफ़्ता पहिरीं हींअर असां हिन खे चोर खे अखियुनि में मिर्च विझी हींअर असां जेको आहे हिन खे पकड़ियो आहे। रात जो केरु नालो मुज़म्मिल नालो किथां जो आहियूं? मां हिते रहंदो आहियां मेरान में।